चढ़ियो जानू तेहड़ा मुड़स Ai mai, cosa più che io? Dodi più ah. Isse na doda ozara titte khakyam. Ai tao ai tao ra mu da changa. Je ka de yamatan wa ro ta ro so bane ma yu karan diu. Ta bo matan jo cha thi do. न खपन असां खे अहिड़ा मुड़ुस जिन्हनि मां न सॼण खे आसरो न दुश्मन खे भो। Ai ma gyo ma je garmi sardi re. Eri तारीख छडाई तमाने जवतन देख वे के की बागा दी दियो. अदा बेनफ़सियूं आहिनि ॿाहिरनि वांगुरु नक जूं ॾाढियूं आहिनि। Ai mu ta da nak wa dhya तमाने. एले चिकने सा nak ja वार कढ्या तमाने. इन्हनि जो नक लूसण जो आहे लूसण जो जेतिरो वढ ओतिरो फुटंदो। तंहिं करे ई औज़ार तिखा करे तयारियूं थियूं कयूं मुड़ुसनि सां मुक़ाबले लाइ। अदा मां मांधाणी आहियां मांधाणी। जेकॾहिं फेरो खाधुमि न त मुल्क लसी ॾिसंदई। मां बि हाजाणी आहियां हाजाणी। जे होॾ ते चढ़ियसि न त नूरल बूरल जी लोड लाइ छॾींदसि। Ai da. Hi ta safa garam लॻियो पई वन. एक एक खे कुझु करे सघनि थियूं. छा कयूं असांजा भाइर त रनुनि खां बि बयल आहिनि। इहे ज़ालुनि खे त मुड़ुस करे ॾिनासीं पर निभागा रनोट निकिता। ऐं कुझु न कयो पाण में ठही वञो सची मां इहा ॻाल्हि नूरल भूरल सां बि कई आहे तव्हां मुड़ुसु माण्हू आहियो मां जे मामले खे ठाहियो रुगो ठाहिण जे पोयां आहियो फ़िलहालु तव्हांजे मुड़ुसनि खे त मां ख़ुशबू ॾेई आहियां तंहिं करे मां सलाह थी ॾियांव थोरी लठ बि ॾेखारियो थोरी चट बि ॾेखारियो थोरो नरम थियो थोरो गरम थियो थोरो नरम गरम 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 नरम नरम ऐं सफ़ा चंबड़ी वेंदो चकमक लॻी वेंदव ठही वेंदो पाण में सची अरे वे हेरे वे हाणे ॿुध हा ये पैसा ॾे पाण विरायूं जीअं हिक जेतिरा अचनि हा हे ॿ तूं हे बि मां हा हे ॿ मां न मूंखे बस यार पिया न बाबा न न नंढड़ो आहे एॾा पैसा कमाए छा कंदे हड़ाई पातर हाणे ॻाल्हि ॿुध हिकु त मां तुंहिंजो पीउ आहियां ऐं ॿियो त हाजी लकुण खां पैसा मूं घुरिया आहिनि अरे तोखे त रुपयो बि कोन ॾिया कीअं न रुपयो न ॾिया आहियां अधु कमु कंदो आहियां सभु बि मां हुनखे सभु कुझु ॿुधायां थो अरे निभागा इहे पैसा पाण आसे आसे ख़र्च कंदासीं ऐं हा कुझु पैसा हवा खे बि ॾींदुसि मां वरी 20 रुपया बचियल बिंदरी खे ॾींदुसि मूंखे शर्म ईंदो ऐं ॿुध इहा कोशिश कजांइ त ॻाल्हि किथे ॿाहिरि न निकिरे न बाबा ॿिन्ही पासे हथु हूंदो इहा थी हराम जी कमाई सिधी ॻाल्हि आहे माल घटि आहे खीर जाम थो थिए हाणे तूं सम्झी कोन सघी बाबा केमिकल जो कमाल आहे बबू जूं विझ ड्रम खीर जो भरिजी थो वञे त पोइ ॾिस हराम जी कमाई आहे न पोइ हिन हराम जी कमाई में असां छो न हिसो कढियूं माना त हाजी लाइ संग नाहे ॻोल्हणो न सम्झ त हाजीअ खे कूड़ा ॾटा ॾेई हुन मां माल कढणो आहे न त उहो टको बि न ॾींदो सम्झे न इहे कूड़ा दिला सां ॼणा आहिनि हा दिलगीअ जी ॻाल्हि आहे इश्क की कमाल आहे प्यार में पिया पंध करणा इश्क के सलाम वालेकुम सलाम वालेकुम सलाम यार सलाम तव्हांजी भेनरुनि खे जो कमु सही करे ॾेखार हाणे वञी हंधु कयूं हाणे तव्हां बि का तयारी कयो 200 गैरत जा कैप्सूल खाओ हा यार वाह जो कमु कयो तव्हांजी भेण अरे तव्हां भेनरूं मोतबर यार हा हाजी लकुण तूं सफ़ा सही थो चईं असांजी न भेण अधी जेकी आहे मांधाणी उहा कुआड़ी टिकी पई करे ऐं असांजी ॿी भेण जेकी आहे हाजानी उहा वरी कातीअ खे तेज़ पई करे ऐं तव्हां छा पिया खोयो ड्रब असां त ॿई ॿाहिरि तॾहिं आया आहियूं न छा जे लाइ इन जे लाइ आया हूं
त अचनि भई ॿाहिरि सफ़ा थधा लॻा पिया हूं अचनि जी इंजन खे गरम कर। चलो कोशिश कया हाँ ये करो सीधी हले करियो। मामा चाचा अॼु लकड़ सिधी कच तो घुराए। अरे अकुरे जा पेट्रोल जो घुराया पेट्रोल तव्हांखे पुट पेट्रोल पीअणो पवंदो इहो तव्हां ते आहे त ईरानी पीअंदो या हिंदुस्तानी पीअंदो। मामा चाचा अॼु लकड़ पेट्रोल असांजे अंदर में वेंदो त पोइ गरम थींदासीं। जॾहिं तव्हांजे अंदर में वेंदो न मुंहिंजे चवण जो मतिलबु पेट्रोल त पोइ सारा पेट्रोल खे ॿाहिरि लॻंदी ऐं इंजन गरम त थींदी। अॼु लकड़ पुट असां जनरेटर थी वेंदासीं। अरे जनरेटर न स्कूटर बुर बुर बस ये जरा टकदा वेठो न बुर में ऐं ऊपर वञी ठोक जोस। अरे पेट्रोल तेज आहे न तव्हांखे पुॼी कोन सघंदा। बहरहाल ईअं बेस्तो पिया कजो त वारो करे न मामा चाचा अॼु लकड़ देर छो थो करे असांखे पेट्रोल पीआए तके प्लांट कयूं वञी लुरल बुरल कयूं। घुराया को पर पेट्रोल पेट्रोल मैं ये जीत पिया घुरायो तो रखियो वला काते तो क्या आइडा पिया हाफ तू मतलब त अधु मां पिया अत कर न त मामा चाचा अॼु लकड़ हिन मुच खे जल। अजी लकड़ हाणे चकयूं हाणे सिद्धे हाणे जीते स्टार्ट जाने दो अरे मुखे तो खाई वाला चढ़ियो जानू तेहड़ा मुड़स जहरियो जानू तेहड़ा मुड़स हिकड़ा जन मिस्कीन बेचारा ब्यात सवा बेहतर सा जहरियो जानू तेहड़ा मुड़स जहरियो जानू तेहड़ा मुड़स। हो आसरन में असांखे रुलाए छॾी इहो छा कये वणे असांजा वॼाए छॾी है। सलाम अलैकुम हाजी साहब। वालेकुम सलाम दियो हाला वाला बा खैर सां मोटी आयो। हा तुझा बेड़ा पार कम तो यो पक्को हाँ सफा पक्को कम। वाह गजास सेठ उबतो है सुबतो सफा स्कूटर लगा पिया मूंसां एक्सीडेंट थियो अथनि। बाबा के स्कूटर इन ना चीज ठाहियो आहे ना चीज हाजी तो स्कूटर ठाहियो ये थिया कीअं सफ़ा सवलो आहे। लीटर खनि पेट्रोल पियारियो मान 5 मिंटनि खां पोइ ज़ू 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 ऐं सूस टकंदा ऐं था वञनि। बाबा सेठ खे लिका छोड़े बाबा यादि कोन अथई अॻे हिकिड़े पाणीअ ते गाॾी हलाई त गुम थी वियो जे ख़बर पई न माण्हुनि खे त हाजी माण्हुनि खे स्कूटर तो ठाहे त हाजी खे त बुझ बुझ करे छंदा माण्हू। अरे न ये कोन थींदो ये भागा जेकॾहिं न ॻोठ खां ॿाहिरि सेड़ा टकंदा विया त पोइ मामिलो ऐं मसालो मुझी पहुतो।
मूंखे तव्हां ॿई ॼणा इहा हिस्ट्री ॿुधायो त जेको तव्हां न मूंखां माल ॻरचियो ओ मूं वारे थींदड़ ज़ाल खे चटायो ऐं पाण लके चटे ते मोटी आयो। बाबा माल तुम्हारे थियण वारे ज़ाल जे माइटनि ते पहुची वियो, राज़ी बि थी आ, बस हाणे रुगो तूं राज़ी थी। न मां त 24 पाण राज़ी आ, एतिरो राज़ी आ, एतिरो राज़ी आ, एतिरो त ख़ुशि आ जो दिलि थी चवे त मां पाण ते नालो ई राज़ी कान रखां। बाबा माईअ जा माइट राज़ी थी विया, असल में माईअ जो तोखे इलाज कराइणो। बीमार छा? असल में चाकू कोन्हे, हुननि चयो त गोरो इलाज आहे, तव्हां इलाज करायो, कुराड़ी तव्हांजी थी। ओल्ड लेडी वाला कुराड़ी बाबे जो मतलब आ छोकिरी आ। मतलब नंढड़ी आहे न? हा सफ़ा मूं जेतिरी आ। तो जेतिरी नंढड़ी? अरे हिनखे सम्झाई कोन थो, सम्झाई हाणे मां हिन नंढड़ीअ खे पंहिंजे गोॾे सां ॿधी खई वठंदो सास छा? सेठ साहब कद में न उम्र में मूं जेतिरी आ। हा कदावर एॾी आहे जो तुंहिंजे कुल्हे ते अची पवंदी, कुल्हे ते। हा खपे बि कुल्हे जेतिरी, बराबरि। बीमारी कहिड़ी अथसि? अलाए चवनि था त एरमी थी अथसि। एरमी? कहिड़ी बीमारी आहे एरमी? मैंने बताया एरमी का मार्केट में नई बीमारी त कान आई आहे। हाँ चवनि था त इहा बीमारी पहिरियों नक ते असर थी करे, ऐं जंहिंखे इहा बीमारी थींदी उहे सुंघी न आहिनि सघंदा, नक खां थींदे अखियुनि ताईं वेंदी, ऐं ज़ाल पोइ पंहिंजे मुड़ुस खे पीउ सम्झणु लॻंदी। इहा त यार वाकई डेंजरस माना खतरनाक बीमारी। चलो पहिरीं इलाज करायूं, पोइ था कयूं परणो। यदि मां त घणी इलाज करायांसि, ख़र्च बि घणी कयां, पर वरी दीदार त कयांसि न। हाजी हाजी अलाह ते रखी अणॾिठो सौदो करे, फ़ाइदे में बि ॾे, फ़ाइदे में। बाबा भला जे करे मुंहुं चेड़ी हुजे पोइ बि त सही आहे न। वञो वञो किथां वापसि वञा, हलो। अरे बाबा शिकिल में मुंहुं जहिड़ी न, ही मुंहिंजो मतिलबु आहे त फर्मा बरदार, हा में हा मिलाइण वारी, हर कमु करण वारी उहा आहे। जे चवेसि उथ त उथंदी, जे चवंदसि वेह त वेहंदी। अहिड़ी फर्मा बरदार ज़ाल छल कंहिंखे मिले। पोइ त ठीकु आहे, सही आहे। मूंखे वरी भला उन्हनि ॾिसण जो कहिड़ो लाचार आहे, मूंखे वरी हुननि कॾहिं ॾिठो आहे त पोइ ठीकु आहे। हीअं कयो, 2-3 गाबा टोबा विकिणी मुंहिंजे थियण वारी ज़ाल जो इलाज करा, पोइ भले शादी कर। असल तूं बेफ़िक्र थी वञो। कीअं? आई हवा, ओ आई हवा, आई हवा, आई हवा, आई घोड़ा, आई हवा। छा थियो वाचुड़ा? वाचूं वेकरियूं थियूं अथई, कन किटा थी विया अथई ऐं अखियूं ॿाहिरि निकिरी वियूं अथई। हवा 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 त लॻे पई। हवा तोखे थो चओ? हा अయ్యా ॻोठ में केॾो सुकून लॻो पियो हूंदो हो, हाणे त नूर लाइ भूर लाइ ऐं हुनजी भेनरुनि जो सॼे ॻोठ जो सुकून तबाह करे छॾियो आहे। अड़े तूं ताई फ़क़ीर माण्हू तॾहिं थो झेड़नि खां ॾिडी। माण्हू पंहिंजो पनाह पारण लाइ माण्हुनि जे मथां बि इल्ज़ाम हणण ते देरि न कंदा। आई जेको मूं ॿाहिरि ॾिठो न, उहो मां सम्झी न आहियां सघियो। तूं मूंखे न सम्झी सघियो आहे त ॿियनि खे छा सम्झ न? इहो ॿुधाए त तूं ॿाहिरि छा ॾिसी आयो आहे? अయ్యా वे मूं ॾिठो त अॻियां भॼंदा पिया वञनि इहो नूरल ई भूरल, ऐं वरी उन जे पोयां इहा गर्मी ऐं सर्दी आहे न, इहा भॼी थी अचे, ऐं वरी उन जे पोयां इहो जेको उबतो ऐं सुबतो आहे न, फला त सफ़ा स्कूटर लॻा पिया वञनि। ऐं मां त सम्झी कोन सघियमि ते उबतो ऐं सुबतो स्कूटर थिया कीअं।
ऐं दूरनि बुरल गर्मी सर्दी के भाॼाई था घर में पिया वाचूड़ा के वण जी छाव में सुतो हूंदे तॾहिं इहो खाब आयो हूंदई। ऐं न कसम आहे मूंखे पंहिंजे गुरूअ लालूअ जो जंहिंजी मां चेली आहियां सची मूं पंहिंजे नूरनि अखियुनि सां ॾिठो। उबतो ऐं सुबतो एतिरा गिरती कीअं थी विया जो पाण खॾाडे के डोड़ाइनि पिया। ऐं मूंखे लॻे थो त हुननि खे कंहिं गैरत जो कैप्सूल खारायो आहे, न त हुननि का त गैरत 8 किलोमीटर परे आहे। वाचूड़ा ज़रूर कुझु न कुझु थियो आहे। अखियुनि सां ॾिसण सां ॻाल्हि पूरी समझ में अची वेंदी। तूं ईअं कर, ऐं जीअं चवणी तीअं कयां। तूं ईअं कर, भाॼी वठी आ, पोइ अची थांव दो, उन खां पोइ मुंहिंजा कपिड़ा जेके सर में पिसाया अथई न उहे बि निपुड़े करे सुका। तूं सॼे घर जी सफ़ाई कर, मां वञी ॿाहिरां झांच थी वठी अचां। उबतो ऐं सुबतो गैरती कीअं थिया आहिनि। वापसि अचण खां पोइ तुंहिंजी बि सफ़ाई थींदी, सफ़ा मेरी थी वई आहीं। मुंहिंजी सफ़ाई आ, मुंहिंजो कमु आ। तूं वञ, जेको कमु चयो अथमि उहो कर। जेको कमु चयो था उहो कर। वठा ओ भाऊ ओ दोस्त हेॾिया इहा त असां फ़क़ीरनि जा हाल मेले में वञो त पुलिस जो झटिको, हेॾे अचो त माईअ जो पटको। ही वाचूड़ो वञे त काॾे वञे, केॾा फिरे, हीअं फिरे। अदा बुरल जीअं त नूरल या तो के कुछ गाल समझ में आई तो उबते सुबते जी एड़ी हालत थी की है। सफा इंजन लगा पिया, जड़ो टायर लगल हुजन, फीफा गुरबधी। अदाया के असां सां हथ सां कराई आहे ऐं जंहिं बि कराई आहे वॾो कुते जो पुछा असांजो दुश्मन आहे ऐं हू चाहे थो त असां भार विढ़ियल हुजूं, असांजूं मायूं हिक ॿिए जा ॾुंडा पटींदियूं मथां चढ़ी। अदा जेको बि असांजो वेरी आ उनजे मथे में ज़रूरी है फेरी आ त असां ॿिन्ही भाइरनि जा कहिड़े बि तरीक़े सां हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ थियनि गुरबधी। अदा ये भाइरी ख़तम करणु को सोलो कमु कोन्हे को, बाक़ी ने लूसीअ खे ॻोल्हणो पवंदो बा। ओ लूसी तव्हांखे लभे या न लभे, पर अदा असांजो बिलो कयो। अदा असांखे पंहिंजे मुड़ुसनि सां ठा कराए असांखे हुन वापसि मोकिलियो। लागी तो हथ पटराए पंहिंजे हथनि में कयो, न त असांजे लाइ ॿिया मुड़ुस ॻोल्हियो। अदा ओ चरियूं शुशलियूं तव्हांखे त तलाक ॾियारींदासीं न त ज़मीनुनि ते तकरार वधी वेंदा। असां हिक ॿिए खे मोचड़ो हणंदासीं मथां चढ़ी। असांजा जड़ा पाण में वधीक विड़ी पवंदा गुरबधी, सम्झो छो न थियूं। हा, ऐं पोइ असांजा कंद टड़े कुकड़ वांगुरु हेठि हूंदा। इहे उबते सुबते वारा आहिनि न, ॿिलीअ जे बचनि मां शींहं जा बचा थी वेंदा। तव्हां ॿिली वारो रंभूटो त बर्दाश्त करे सघंदव, पर शींहं वारो हिकिड़ो धक तव्हां ॿिन्ही जो मांडूल फेराए छॾींदो। अदा इन जी माना त माठ करे विहणो पवंदो। हा, फिलहाल ॿिन्ही चपनि जे विच में खोर हणी हब करे ये वेही रहो, ये वेही रहो। जेसि ताईं असांखे इहो केरु ॿुधाए त आख़िर उबते ऐं सुबते जज़्बात जो कहिड़ो जूस पीतो जो उन्हनि जो बीह ई न पियो ठीथो। हा अदा, जेसि ताईं तव्हां जांच कंदव न उबतो ऐं सुबतो बि सनत में अची वेंदा। ॿुधो माना आया ये भई उबते सुबते वारा बेहोश पिया आहिनि छा? अखियूं पटियूं अथनि अदा, पर आवाज़ लाउड सड़ी वियो अथनि ऐं इशारनि सां पिया ॻाल्हाइनि। पोइ त तव्हांखे ऐं असांखे फ़ाइदो आहे। हे ईअं ई चङा आहिनि, जेकॾहिं बीमारी मां निकिता न त पोइ असांखे कोन छॾींदा गुरबथी। इन्ही जे करे त असां वापसि तव्हां ॾे आई आहियूं। असांखे भाॼाई मांधाणी ऐं हाजाणी बीहणी कोन पई ॾियनि। सुठो थियो, हाणे इते चङियो हुयो। तव्हां मानी टुकर जी कयो त अधो ये सब ॾींहं था थी अचूं उथंदा, बाक़ी इन्हनि दुश्मननि खे ॾिसंदासीं मथां चढ़ी। ॾिसजे हिननि भागनि खे अदारा पाणे सोलो कंदा। इहा हालत अथनि अदी, पाणी लॻण खां पोइ बि 5 मिंटनि खां पोइ वञी हथ पेर लाइ अथनि। हे ॿई त काथे न काथे दंग कंदा, पर जेका नूरल ऐं बूरल जी दादागिरी धूड़ थी आहे न उहा बि दंग आहे। वॾा पाण खे मुड़ुस माण्हू पिया सम्झनि, कीअं पिया भॼनि। अदी नूरल ऐं बूरल त भॼी भॼी थकिजी पिया। ही कुतर वारियूं मशीनूं लॻियूं पियूं आहिनि, अञा ताईं कोन थियूं बीहनि। मूंखे त लॻे थो राति जो हंधनि में बि ईअं ई सुम्हंदा। इहे जेकॾहिं न सुता न त रिलियूं हिक पासे ऐं तह ॿिए पासे हूंदा।
सुबुह जो खट तां अगड़ियूं मेड़जो। अदी हवा तूं ही भला को ॾस ॾे ते हिननि जो कयूं छा? ॿुधायां थी हरू भरू मांदियूं छो थियूं थियो। असल में हिननि जंहिं हिसाबी जुठ कई आहे न उन्हनि हिननि खे गरम करे छॾियो आहे। हाणे न हिननि खे ॿाहिरां बि थधो करणो आहे ऐं अंदरां बि। हाँ थधो करणो आहे पोइ भला बर्फ़ में सुम्हारियूं ऐं थोरी खाराए बि छॾियूं त जीअं अंदरां बि थधा थियनि त ॿाहिरां बि। हाँ मुंहं खे ओसे जी बीमारी ॾींदी छा? न कुझु वखर ॿुधायां थी तूं इस्तेमाल कयो त थोरा ठरनि। ॿुधाए अदी असां ॾस कयूं थियूं। हा ॿुधायां थी। पहिरियां त मोल जानवर जो मगज़त कयो ऐं पोइ कुरहाड़े चमड़े जी मर ऐं उन खां पोइ देसी कुकड़ जूं बिठूं ऐं पोइ इहे सभु शयूं घोटे उन जो तेल ठाहियो ऐं पोइ ॿिन्हिनि खे मथे खां वठी पेरनि जी तिरनि ताईं हणो ऐं पोइ उन्हनि ॿिन्हिनि खे नूरल ऐं भूरल जे घर खां पुठियूं करे सुम्हारे छॾियो। राति जो न देर सां जॾहिं उहो गैस छॾींदा न ईअं सम्झो त नूरल ऐं भूरल खे गारियूं पिया ॾियनि। सॼी राति जेकॾहिं गंद कंदा त सुबुह जो उथंदा। तव्हां न पंहिंजे नकनि ते ॾोहिनि जा पुड़ ॾेई छॾिजो तव्हांखे कुझु बि न थींदो। ओई जेकॾहिं राति जो इहो कारनामो कंदा पोइ असां भेनरियूं त बुह थी वेंदासीं। रुगो उथंदा कोन नवां सवां थी उथंदा ईअं बाईंदा जहिड़ो कुझु थियो ई न आहे न। अदी पोइ भला उथी त हली इहे सभु वखर हथ कयूं। ॾाढा ॾुखिया मिलंदो पर हथ त करणा पवंदा। कंदासीं अदी हवा मथो फाड़े बि कंदासीं। मुआ तोसां गॾु हलण ते बि मूंखे शर्म थो अचे। ईअं थो लॻे कि मर्द सां न कि खदड़े सां गॾु बि वञा। आई ॾिसोस इन चाल चलत जे करे त मिलन मलाखण में मुंहिंजी रोज़ी थी थिए। पोइ हिन घिटी में कहिड़ो पिढ़े जो मेलो लॻल आहे? सिधो थी नथो हली छो? न तॾहिं बि न को मेलो कोन्हे पर मां छा कयां जाइ जमका वठी मूंखे अहिड़ो पुर्दो पियल आहे जंहिं मुंहिंजे हिन सॼे मुल्क खे रबड़ करे छॾियो आहे। हाणे तुंहिंजी तव्हां छिकी मां उॾां हलां? चङो हाणे घणी यकीनाड़ अच मुंहिंजे पोयां। मुंहिंजे पोयां त दुनिया ईंदी आहे मां कीअं ॼा अचां? पोइ ईअं कर त तूं वञ। काॾे? जाॾे हलूं था। ऐं मां अकेलो कोन वेंदुसि तोखे बि मूंसां गॾु हलणो पवंदो। पोइ इज़त सां मुंहिंजे पोयां अच। ठीकु आहे तूं अॻियां मां पोयां अॻियां थी। हलो फकीर भली किरिया आहीं? मुंहिंजा सुहिणा मथे त शामियानो लाहे छॾियो अथई। ॿुधो हिन दफ़े मेले ते कोन आयो? मेले में न दफ़े खतरा फ़कीर हुआ छा? ऐं घोड़ा ॾिसोसि धन खतरनि जो आयो धन। यार असांखे ख़बर ई कान्हे। ऐं माफ़ कजो मूंखे मुंहिंजो मुड़ुसु थो छॾे। हा हीउ मुंहिंजो मुड़ुसु आहे। ऐं तूं? मां हुनजी ज़ाल आहियां मुंहिंजा पप्पू। असां ॿई पाण तव्हां ॾे पिया अचूं। असां तव्हां ॾे त आयासीं बि। हो असांजे घर में कहिड़ी छठी आहे जो तूं ॻाईंदे ऐं वचूड़ नचंदो। अय्यल औलाद वारो कंदई उहो त जॾहिं ई कंदई जॾहिं पंहिंजी ज़ालुनि खे चेल सां चिंबड़ाए वेहंदो। मुश्किल आहे। असां इन मुश्किल खे हल करण जे लाइ तव्हांजे घर ते वञूं पिया ऐं तव्हां वरी अलाए कहिड़े कम सां घर खां ॿाहिरि निकिता आहियो। मिड़ई वतूं त ॻोठ में न सोहणंदा। इहा कुते वांगुरु नासू हणण जी आदत तव्हांजी न ढेलाकू आहे। हाणे सॼो ॿिए ॻाल्हि के हलो असां सां गॾु तव्हां पंहिंजे घर उते थाली ॻाल्हायूं त पोइ हलो। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।